वर्ल्ड कप 2015 पाकिस्तान वेस्ट इंडीज़ खां हाराइजी वियो। क़ौमी टीम खे मिलियल नाकामी जो सबबु छा आहे? अचो त पहिरां तो पहिरों खणूं ऐं ॾिसूं त बूम बूम आफ़रीदी स्ट्रोक खेॾण में कीअं भुलिजी पियो। टुक टुक वारे मिसबाह टुक टुक करणु छो विसारी? क़ौमी टीम में सिलेक्टर शामिल नथा कनि त पाण खे गोली हणां छा? इहो चवण वारे यूनुस खान जी चेल कमु करणु छो छॾे ॾिनो? त जवाबु हाज़ुर आहे। वेस्ट इंडीज़ खां शिकस्त मिलण जी शुरूआति टॉस खां ई शुरू थी। पाकिस्तानी कप्तान विकेट ते गिरास यानी हल्को गाहु ॾिसी इहो महसूस कयो त संदसि बॉलर टर्निंग विकेट्स ते ॿूटो ॿारींदा ऐं बॉल कारे तूफ़ान यानी वेस्ट इंडीज़ जे बैट्समैननि जी बैटुनि सां सही टकर में न ईंदो, जंहिं करे बैट्समैन जल्दी पवेलियन रवाना थी वेंदा ऐं मिसबाह खे वेस्ट इंडीज़ ते फतह बि सवलाईअ सां मिली पवंदी। वेस्ट इंडीज़ खे अक जी माखी सम्झंदड़ मिसबाह पर इहो विसारे वेठो त संदसि बॉलर मोहम्मद इरफान, सोहेल खान ऐं वहाब रियाज़ बाल खे आङुरियुनि ते फिराइण वारी जादूगरी खां कोहि दूर आहिनि ऐं खेनि हिन वक़्त ताईं पिचिस ते पकड़ हासिल न थी आहे। बकुल वहाब रियाज़ जे त हू नएं बाल ते पकड़ हासिल करण लाइ नवां गुर सिखी रहियो आहे। हाणे जॾहिं मैच में डुकंदड़ रांदीगरनि जा अहिड़ा बयान आहिनि त क़ौमी कप्तान खे भला केरु सम्झाए त टॉस खटी पहिरीं बैटिंग करणु ई संदसि हक़ में बहितर हो, छो त इन खां अॻु भारत ख़िलाफ़ संदसि बैटिंग लाइन हिकु भुती भित साबित थी चुकी हुई। एतिरो ई न गॾोगॾु मिसबाह खे साॻे ई मैदान ते 7 ॾींहं अॻु थियल न्यूज़ीलैंड ऐं श्रीलंका वारी मैच मां बि सिखणु घुरिबो हो, छो त उन मैच में श्रीलंका जो कप्तान साॻे जहिड़ी ग़लती करे चुको हो ऐं उन ग़लती जी सज़ा में बोर्ड ते न्यूज़ीलैंड जे बैट्समैननि पारां 331 रन्सुनि जो टारगेट ॾिनो वियो, जंहिं में नह चोटी जा ज़ोर लॻाईंदे श्रीलंका 233 ते ढेर थी हुई। टियों पासो टॉस खटण खां पोइ वेस्ट इंडीज़ खे बैटिंग ॾियणु उन करे बि ग़लति हो त क्रिकेट जी पूरी तारीख़ में पाकिस्तान कॾहिं बि पोयां बैटिंग कंदे मैच में फातह थियण वारे रिकॉर्ड में बहितर न रहियो आहे। जॾहिं त टॉस खटण खां पोइ पहिरीं बैटिंग करणु उन करे बि बहितर हो त क़ौमी टीम जा रांदीगर अॻु हिकु हार में हियांव लाहे वेठल हुआ, ॿियो सदन फॉर्म बहितर न हो। तंहिं करे वेस्ट इंडीज़ खां शिकस्त जो मुख्य सबबु वेस्ट इंडीज़ खे पहिरीं बैटिंग जी दावत ॾियणु ई हो, जंहिं जो नतीजो बहरहाल अहिड़े नमूने ई साम्हूं आयो जहिड़ियूं ग्राउंड रियलिटीज़ हो। Top edge. Straight over the fence. Handy looking shot. Stump. Just a little too full. That's a wonderful shot. Good control from Umar Akmal. Something to be worked with. That's a big hit. That's gone for 6. There was a lot of intent in that. That's probably even a better shot. Because of the poise and the balance. Oh, I know slip now. You can't have them everywhere. Here with that slipping. Ball is for 2. That's good shot. Good effort by the fielder. You're going to come back for 3. That's good running. Sensible at 9 now. Almost 9 and over. What a shot from Umar Akmal. And that brings... That'll do. That'll help. That's a gift, really, nothing more than that. I hope he plays sensibly up until the pass. Surprise. Flying away for 4. Clever, very clever again. Won't go all the way, but rebound. Good hit. My word, that's a good hit. पाकिस्तान टीम जी शिकस्त जो ॿियो पासो वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ हारायल मैच जो फील्डिंग बि हो, जंहिं में असांजा नाले वारा रांदीगर शाहिद खान आफ़रीदी, नासिर जमशेद, मोहम्मद इरफान ऐं उमर अकमल बाल पकड़ींदे घटि दुआ घुरंदे वधीक नज़र आया। उमर अकमल, जंहिं भारत ख़िलाफ़ बि कैच छॾिया, हिन मैच में पिणु पंहिंजे वॾे भाउ कामरान अकमल जी कमी महसूस थियण न ॾिनई ऐं संदसि गिलब्स मां बाल बिजली शॉट ॾींदे 2 भेरा पकड़जण खां रहिजी पिया ऐं 2 कैच उमर अकमल केराए टीम खे मुसीबत में विझी छॾियो। हिते इहो पिणु विसारणु न घुरिजे त सरफराज़ अहमद पिणु विकेट कीपर जी हैसियत सां क़ौमी टीम जो हिसो आहे
पर क़ौमी टीम मैनेजमेंट ऐं कप्तान जी चौयारी अहिड़ी आहे जो टीम साॻे जहिड़ी खेॾाइण ते हू मथनि साॻे जहिड़ी न खेॾाइण ते हू कंहिं बि रांदीगर ते आङुर बि बर्दाश्त नथा कनि। तंहिं करे ई वेस्ट इंडीज़ जो जेतोणीकि क्रिस गेल वॾे स्कोर ॾांहुं न चुरी सघियो, पर संदसि टीम ब्रावो जे ज़ख़्मी थियण करे 49 रन्सुनि ते ॿाहिरि वञण खां पोइ रसेल जे 42, सेमुएल्स जे 38, डेरेन सेमी जे 30 रन्सुनि सां 310 जो टारगेट ॾिनो। वेस्टइंडीज़ पारां ॾिनल टारगेट में पाकिस्तानी बॉलरनि पारां वाधू रन्सुनि में वेस्टइंडीज़ खे 23 रन्सुनि जो तोहफ़ो बि ॾिनो वियो। पाकिस्तान पंहिंजी इंतहाई अहम मैच में जन बॉलरनि खे पग ॿधाए मैदान ते लाथो, तन मां सोहेल ख़ान पंहिंजी कोटा जे ओवरनि में 73 रन्स यानी पर ओवर 7 जी एवरेज, हारिस सोहेल 9 ओवरनि में 62 यानी पौणनि 7 ऐं वहाब रियाज़ पंहिंजी कोटा 67 रन्सुनि ते ख़तमु कई, जेका बि ज़रे घटि पर ओवर 7 रन्सुनि जी एवरेज थिए थी। वेस्टइंडीज़ पारां ॾिनल 310 रन्सुनि जे टारगेट जो पीछो कंदे क़ौमी टीम जा शुरूआती 5 रांदीगर तकड़ा पवेलियन पहुता। शायदि इन सोच में हुआ त बाल खे बैट कीअं ॾिजे या पाण कीअं बचाइजे। पाकिस्तान पारां सभ खां वधीक स्कोर कंदड़नि में शोएब मक़सूद 50 रन्स, उमर अकमल 59, शाहिद आफरीदी 28 रन्सूं। अहिड़े नमूने क़ौमी टीम 160 रन्सुनि ते ढेर थी वई। मतिलब त वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ बि असांजे पगदार मिसबाह उल हक़ जो पटको धूड़ थी वियो ऐं पूरी क़ौम जूं उमेदूं हिकु भेरो ॿीहर टुटी वयूं। Not what he intended, but that is beautifully put away. What he did well was... Oh, that's beautifully timed. We talked about him being quick. And another good shot. Beautiful from Ramden. He's back with... Yeah, the Bravo. Oh, that's gone. Irfan, obviously not a natural athlete. Oh, that's beautifully timed and placed. He likes the pull shot, so why feed him there? 9th over for Afridi. It's a very nice shot from Simmons, but it was just a little bit of width. Shot straight to the fielder, not really into the gap. What a shot. On that offside, and it's gone through the... क़ौमी क्रिकेट टीम जी वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ शिकस्त खां पोइ पंहिंजे वक़्त जे बादशाह बॉलर शोएब अख्तर जो चवणो आहे त पूरी टीम ख़िलाफ़ ऑपरेशन जी घुर्ज आहे ऐं जेकी रांदीगर टीम ते बार आहिनि हाणे से पाण ई हलिया वञनि, जॾहिं त ॿिया अॻूणा रांदीगर पिणु वेस्ट इंडीज़ हथां मिलियल शिकस्त ते क़ौमी टीम मथां ॾमिरियल आहिनि। पाकिस्तान टीम जा रांदीगर वर्ल्ड कप खां पोइ त घणा ई पंहिंजे घर वेंदा, पर हिन वक़्त जो सवाल इहो आहे त वेस्ट इंडीज़ खे शिकस्त ॾींदड़ आयरलैंड खां पाकिस्तान कीअं जान बचाईंदो ऐं ज़िम्बाब्वे सां कीअं मुआदो अटकाईंदो, छो त हिन वक़्तु ॾखिण अफ्रीका खां सोभ क़ौमी टीम जी हिन कारकर्दगी खे ॾिसंदे इहो चई सघिजे थो त मुमकिन न आहे। ऐं साॻे वक़्तु इहो बि विसारणु न घुर्जे त आयरलैंड साल जा हर ई ॾींहं इन्हनि विकेटुनि ते खेॾंदी रहे थी ऐं साल 2007 में पाकिस्तान ऐं 2011 वारे वर्ल्ड कप में ऐं हलंदड़ वर्ल्ड कप में वेस्ट इंडीज़ जंहिं पाकिस्तान खे शिकस्त ॾिनी उनखे आयरलैंड जी टीम शिकस्त ॾेई चुकी आहे। तंहिं करे तजज़िया निगार पाकिस्तान ऐं आयरलैंड जी ईंदड़ मैच खे बि 50-50 चई रहिया आहिनि। सूरत हाल जॾहिं वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ मैच खां पोइ अहिड़ी आहे त पोइ क्वार्टर फाइनल में पाकिस्तान जे पहुचण ते बि सवालिया निशान अञा सूदो कर खयों बीठा आहिनि, छो त क़ौमी टीम जेकॾहिं रन रेट जे बुनियाद ते क्वार्टर फाइनल खेॾण जी ख़्वाहिशमंद आहे त बहितर रन रेट क़ौमी टीम वटि बहरहाल हिन वक़्त ताईं न आहे, जंहिं करे पाकिस्तान खे हाणे 4 मैचुनि मां 3 मैच हर सूरत में खटणु ज़रूरी आहिनि। ॿी सूरत में क़ौमी रांदीगरनि जी मुल्क ॾांहुं उॾाम करण जा आसार चिटा आहिनि। सक्कर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर 6 कमरनि जा कुशादा अपार्टमेंट बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर। बुकिंग ऐं तफ़सील लाइ मार्क 1 मार्केटिंग नेटवर्क।
सिंध में केतिरनि ई ॾहाकनि खां इहो चयो पियो वञे त सिंध जी तालीम तबाह पई थिए, पर सिंध जा सुञाण माण्हू इहो सम्झनि था त जॾहिं सिंध जे तालीम खाते जो हाल ई अहिड़ो बणायो वियो आहे त तालीम छो बहितर थींदी। छो त जिते उस्तादनि जूं मुक़ररूं मेरिट बजाए ॾोकड़नि या कर जे चङनि मुड़सनि जे ॾढ या सिफारिश ते थींदियूं हुजनि ऐं अहिड़ियुनि मुक़ररुनि खां पोइ मथां वेठल एलिमेंट्री ऑफिसर जॾहिं हर शइ जा मालिक हुजनि याने मास्तर महीनो भतो भरे घर वेठे पघारूं खणंदा हुजनि, उते तालीम तबाह न थींदी त भला ॿियो छा थींदो। जिथे पूरी सिंध में तालीम जी तबाही मुतलिक़ अहिड़ियूं रड़ियूं ऐं रंभोट मीडिया ते असां ॾिसूं ऐं ॿुधूं था, उते 5 तालकनि वारे सिंध जे ज़िले नौशर फिरोज़ जी यूनियन काउंसिल कोट बहादुर में बि अहिड़ो ई ममण मतल आहे। तालके बिरियासिटी ॻोठ ॾातू मुंगियो पनो में हूअं त गर्ल्स मिडिल स्कूल 2003 में तामीर थियो ऐं ॻोठाणनि सम्झो थिए त हाणे संदनि नियाणियूं तालीम जे ज़ेवर सां सिंगार बियूं, पर किसो उन जो बि तड़ी नज़र आयो। गवर्नमेंट गर्ल्स मिडिल स्कूल में 11 साल गुज़री वञण बावजूद न का स्कूल खे बेंच ॾिनी वई, न को पखो ऐं न ई ॻोठाणनि खे इहो ॿुधायो वियो त को अमलो बि हिन स्कूल में मुक़ररु थियल आहे। पर 11 सालनि जी विथी खां पोइ जॾहिं ॻोठाणनि पारां सख़्तु एहतजाज कयो वियो तॾहिं ॻोठाणनि खे मुतमिन करण लाइ तालीम खाते जे ज़िला ऑफिसरनि पारां खेनि ॿुधायो वियो त तव्हांजे स्कूल में हिकु उस्तादियाणी मुक़ररु थियल आहे। हिकु मास्तरियाणी जी स्कूल में मुक़ररी खे मानायत ऑफिसर मञनि था, पर ॻोठ ॾातू मंगियो पनो में कहिड़े नाले ऐं ॾात जी उस्तादियाणी मुक़ररु आहे सा ॻोठाणनि खे ख़बर न आहे। पर ॻोठाणा सिर्फ़ु एतिरो ॼाणनि था त मुक़ररु थियल मास्तरियाणी अॻु में SDEO ऐं हाणे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसरियाणी थी वियल मिसिस अफरोज़ जोखियो ई खेसि पंहिंजे पुराणे दौर में घर विहारे पघार ॾियाराई हुई ऐं हाणे बि हूअ खेसि साॻी रीति स्कूल में बेवजूदी मास्तरियाणी खे कागज़नि में ॾेखारींदे ऐं खेसि घर पघार मोकिलींदी रहे थी। जॾहिं त ज़िले नौशर फिरोज़ जे तालके बिरियासिटी जे ॻोठ ॾातू मुंगियो पनो में ॿिए तरफ़ 22 सालनि खां हलंदड़ प्राइमरी गर्ल्स स्कूल में मुक़ररु थियल फ़र्ज़ शनास उस्तादियाणी 17 किलोमीटर रोज़ानो पंधु करे पहुचे थी ऐं ॻोठाणनि लाइ इज़त ऐं एतिराम जो दर्जो रखे थी। जॾहिं त गर्ल्स मिडिल स्कूल में मुक़ररु थियल मास्तरियाणी खे ॻोठाणा पिटूं ऐं पाराता ॾींदा रहनि था। उस्ताद न अचण जे करे ॿार जेके स्कूल अची कोन था सघनि ऐं हुनजो कल्चर जेको आहे लाज़मी कापी खां सवाल पास थींदा कोन, त हुनजे जेके माइट आहिनि उन्हनि खे बि इहा ख़्वाहिश हूंदी आहे मुंहिंजो बचड़ो पढ़ंदो वॾो थींदो असांजो सहारो बणिबो, पर जॾहिं स्कूल हलंदो ई न पढ़ंदा ई न त छा लिखंदा छा पढ़ंदा। बसि उहो मजबूरी आहे, पोइ जंहिं वटि कन्वेंस आहे उहे पंहिंजी कन्वेंस यूज़ करे शहर वञनि था ऐं जे ग़रीब आहिनि उन जा ॿार बसि ईअं वतन था गलियुनि में रुलंदा या माल मता जो को कमकार थिए थो, बाक़ी मजबूरी आहे कन्वेंस न आहे, स्कूल को वेझो न आहे ऐं स्कूल वेझे न हुजण जे करे उस्ताद न हुजण जे करे असांजा जेके सिंधियुनि जा ॿार आहिनि तक़रीबन उहे 70% माना ईअं सम्झो अणपढ़ियल असां ॾिठी अॼु ताईं न आहे त आई आहे या न आहे, बल्कि जीअं स्कूल ठहियो आहे इन ई कंडीशन में बंदि पियो आहे, न असांखे हिते फर्नीचर मिलियो आहे न स्टाफ मिलियो आहे, न वरी कोई अहिड़ो को वॾो ॾिसणु आयो आहे वाक़ई स्कूल आहे या न आहे। असां वटि हिकु त वॾा केरु ईंदो कोन्हे, कागज़ी कार्रवाई लिखी मोकिलींदा आहियूं मथे बसि इहो आसरो मिलंदो हा बाबा हाज़ुर बजट मिलंदी असां कंदासीं, इहो ई असांजो रहण वारो बसि बजट न हुनखे मिले थी या नथी मिले। बहरहाल असां वटि केरु अचे कोन थो, असां हुकूमत खे वॾनि खे इहा अपील करियूं था महिरबानी करे जेतिरा बि सिंध जा स्कूल आहिनि उहे खोलिया वञनि ऐं सिंध में तालीम आम कई वञे, ग़रीब जे लाइ तालीम आम कई वञे। जी अपील आहे काइम अली शाह खे, निसार खोड़े खे, आजिज़ दामरा खे ऐं सैयद मुराद अली शाह खे कहिड़ी बि हालत में असांखे न्याणी जो स्कूल खोलाए ॾिनो वञे। साईं लिखत में बि असां केतिरा ई भेरा दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि, असां एहतजाज कया आहिनि, असां EDO ऑफिस में DO ऑफिस में विया आहियूं त बि ॾटा आसरा ॾेई बाबा असां खोलाईंदासीं अॼु ताणी 15 साल थी विया आहिनि त अॼु ताणी असांजो स्कूल न खुलियो आहे। ॿुधूं था मुक़ररु थियल आहे पर असां त अॼु ताणी अमलो ॾिठो ई कोन्हे, न वरी फर्नीचर को ॾिठो आहे, असां तव्हां स्कूल जी पाण हालत ॾिसो बि था। शुक्रगुज़ार आहियां सिंध TV वारनि जो जन हेॾी खोजना करे ऐं हिन असांजे बरहाड़ी ॻोठ में पहुता आहिनि ऐं असांजो मसइलो इहो आहे त हीअ सिर्फ़ु ऑफिसर जी नाअहली आहे। मां दॿो हिते निसार साहिबु खोड़ो आयो, मां उनखे दरख़्वास्त ॾिनी त भाउ मुंहिंजो स्कूल बंदि पियो आहे, त उन ओॾी महिल हींअर EDO जेको आहे असांजो मेमून साहिबु आहे उनखे हुकुम कई त भाई हिन स्कूल खे स्टाफ ॾियो ऐं फर्नीचर ॾियो त जीअं स्कूल हली वञे। त
त उन बि ओॾी महिल हा कई, हिकु ॿ दफ़ो मां वियोसांसि, मूंखे माना त हा जी बुख कान्हे भई अमली कम असां वटि को बि कोन्हे को। उन बाद मां वरी कराची वियुसि, सिंध असेंबली में निसार खोड़े साहिब मिलियुसि, उनखे वरी मोतबना अपील कयुमि, बाबा असांजे नियाणियुनि जो स्कूल आहे, हर साल असांजे प्राइमरी स्कूल मां 15 खां 20 नियाणियूं 5 दर्जा पास कनि थियूं, जेके स्कूल न हुजण जे करे उहे सभु को घर आहिनि, ऐं इहा असांजी हिकिड़ो नुक़सानु आहे तालीम बेस। हीअ जेके ॻाल्हियूं त कनि था त बाबा तालीमी हफ़्तो मल्हाए पियो वञे, तव्हां अचो हिते ॾिसो न त असां सां कहिड़ो ज़ुल्म आहे। असां वटि स्टाफ मुक़ररु आहे, हिते असांजे स्कूल मां पघार खणे बि थो त उहो हिते अचे छो नथो। 50,000 60,000 हिकिड़े टीचर जी पघार आहे, हिते चौकीदार मुक़ररु कयल आहे हिकिड़ो, उहो बि असां हींअर ताईं कोन ठहियो आहे। टीचर आहे हिकिड़े त उहा मां बाय नेम हुनखे ॿुधायो आहे पंहिंजे ज़िले ऑफिसर खे, बाबा फलाणो माण्हू जेको आहे हिते पोस्टिंग आहे, हिते अचे कोन थो, त हुन इहो रीज़न ॼाणायो त बाबा परे आहे, परे आहे त पोइ भला नौकिरी छॾे, या त उनजे नेमुल बदल सां ॿियो को टीचर जंहिंजी असांजो स्कूल हली सघे। असांजे भर में तक़रीबन 4-5 वॾा वॾा ॻोठ आहिनि, जंहिंमें शाबेग चांडियो आहे, हयात लाखिरा, इमदाद शाह आहे, पीर कुर्बान आहे, हेॾो ज़ोंकी कहिड़ो आहे, सताबो कहिड़ो आहे, 5-6 ॻोठ पस गर्दाई जा जेके असांखे लॻनि था। ऐं हीअ जेकर स्कूल खुली पवंदो त असांजूं नियाणियूं जेके आहिनि पढ़ी असां 7-8 क्लास जे लाइ पढ़ंदासीं, 5 पढ़ी विया हूं, वरी नई सीधा पढ़ी, असांखे भाॼियूं कोन्हनि, असांखे धीरे वञणु नथो पुॼे, ऐं असांखे स्कूल खोलाइजो। तव्हांजे चवण आहे त असांखे स्कूल खोलाइजो, असां 5 दर्जा पढ़िया हूं, असां अॻिते पढ़ंदासीं, ऐं असांखे स्कूल खोलाइजो त असां पढ़ंदासीं। असांखे एतिरी ताक़त न आहे की असां शहर पढ़ूं, असांखे स्कूल खोलाइजो, भाॼियूं अचनि, असांखे पढ़नि, असां 7-8 ताईं पढ़ंदासीं। असां पढ़ंदासीं, जीअं हिते पढ़ूं था ईअं उते बि पढ़ंदासीं। असांखे हर कुझु हिते कोन्हे, हिते भाॼा हिकिड़ी चारी अचे थी कंजारे मां, सो बंदि करे थी अचे, हिते ॿी भाॼी बचे त असां पढ़ूं। स्कूल बि आहिनि, सभु कुझु आहे, बसि मास्टरियूं कोन्हनि हिते, अचे थी असांखे पढ़णु आहे त वरी बि असां भाॼियूं कोन। 100 जे बराबरि आहिनि छोकिरियूं, ऐं मां हिकिड़ी टीचर आहियां, ॿिया न काॾे अपॉइंटमेंट हिन ॻोठ में आहे, ऐं ॿी बि का बि टीचर हिते अचण लाइ तयारु न आहे। मां ई थी अचां ऐं देरमदार थी वञे, ऐं छोकिरियुनि खे घणो माना त लास्ट थो पए, ऐं छोकिरियूं अचनि त थियूं, पर केॾी महिल इंसानु आहे, केॾी महिल नथी अचां त इहो ॼण त छोकिरियुनि खे घणी तकलीफ़ थिए थी, ऐं असांखे खपे हिकिड़ी 2 टीचर ॿी बि खपे मूंखे प्राइमरी लाइ ज़रूरु। ऐं तंहिंखां पोइ वरी हेॾे मिडिल स्कूल ठहियलु आहे, उन में बि वधीक ज़रूरत आहे, छो जो बहिराड़ीअ लिहाज़ सां छोकिरियुनि खे ॾाढो शौक़ु आहे, वञी नथी सघनि ॿिरनि ताईं, ऐं सवारीअ जे लिहाज़ सां नथी वञी सघनि, ऐं छोकिरियूं घर वेही थियूं रहनि, उते ई बसि 5 दर्जा पढ़ी घर में वेही रहनि। स्कूल बंदि आहे, स्कूल बंदि आहे, टीचर अचनि थियूं, माना अपॉइंटमेंट हूंदनि त बि नथियूं अचनि, हिते ज़रूरत तमामु घणी आहे मिडिल स्कूल टीचर जी। ज़िले नौशर फेरोज़ जे लाॻापियल ॻोठ में तालीम सां अलमियो बॉइज़ प्राइमरी स्कूल में बि आहे। 1991 में तामीर थियल हिन बॉइज़ प्राइमरी स्कूल में अमलो त मौजूदु आहे, पर स्कूल जी इमारत भुरकणी हालत में आहे। बॉइज़ प्राइमरी स्कूल जी छित जा चापुड़ रोज़ानो किरंदा रहनि था, तंहिं करे उस्ताद तोड़े शागिर्द ख़ौफ़ वरतल नज़र अचनि था। जॾहिं त कुझु वक़्तु पहिरीं हिन स्कूल जा चापुड़ किरण सबबि उस्ताद तोड़े शागिर्द ज़ख़्मी पिणु थी चुका आहिनि। स्कूल मुतलिक़ ॻोठाणनि जो चवणु आहे त संदन ॻोठ में हिकु स्कूल उस्तादियाणी जे वीज़ा ते वञण सबबि बंदि आहे, ॿियो स्कूल इमारत जे किरी पवण जे ख़ौफ़ सबबि ॿार न मोकिलण वारी असीं उणितुण जो शिकार आहियूं, जंहिं करे हिते संदन ॿारनि जो खेनि मुस्तक़बिल ऊंदाहो नज़र अचे थो। संदन वधीक चवणो आहे त अञा सॼे स्कूल जी हालत दबूद आहे, अॼुकल्ह 25 साल थिया आहिनि, कोई कोन थियो आहे। असांजा ॿार ॾियनि था, मथो चापुड़ करनि था, साईं जा रूबरा ॾिसी हाणे वरी त हट थधो, असांजी महिरबानी करे असांखे नओं कराए ॾियो। हीअ साईं 10-12 सालनि खां ज़बून हालात आहे, चापुड़ करनि था, जंहिंजी रिपोर्ट असां एजुकेशन वर्करनि खे बि ॾिनी, हिते एसडीओ खे बि ॾिनी, ऐं उन जे आधार ते हाणे जॾहिं स्कूल खुलिया, सेक्रेटरी साहब जी टीम आई, जेका उहो मापूं फोटूं हर शइ कढी वई आहे। बाक़ी चापुड़ करनि था, काफ़ी टाइम खां ॿार जेके आहिनि मैदान ते ॿाहिरि था पढ़नि, जंहिंजे पढ़ाईअ में दुश्वारी थिए थी। बि साईं फर्नीचर जेको सो मथां ईंदो हुयो त उहो असां ॾींदा हुआसीं, बाक़ी हाणे जेको फर्नीचर आहे SMC अचे थी, उन SMC मां उस्तादनि खे चयो त तव्हां ख़र्चु कयो, उहो जेको SMC मां ठारायो फर्नीचर, उहो हेडमास्टर खे मां चयो आहे, हाणे बिल्डिंग अलाए कंदो ठही वेंदी त बाक़ी फर्नीचर ते उहो SMC मां ख़र्चु करे बेंचूं कुर्सियूं या जेको हुनखे ज़रूरत आहे उहो उतां ठाराईंदो। बिल्कुलु उन बि ॾिनो, बाक़ाइदे हुन लेटर न हो, बाक़ाइदे त इहो बिल्डिंग में त ॿार पढ़ायो ई न, ॿाहिरि पढ़ायो मैदान ते, छो जो बिल्डिंग कमर बि रही सघे थो, वॾो नुक़सानु थी सघे थो। ख़ुदि हेठि वर्करनि बि इहो चयो, मां लिखियो, मां विज़िट बि लिखियो, मां हुनखे लेटर पाए एस जो ऑफिस जो बि लेटर आहे त तव्हां ॿार मैदान ते पढ़ायो, स्कूल में अंदरि दाख़िल ई न थियो।
बिल्कुलु मां इहो चयल था मुंहिंजो लिखियल बि आहे ऐं मां ॿाहिरि मैदान ते पढ़ायो। मच्छर में टीचर आहे असांजी, मच्छर हुनखे परे थो पले पवे, इन जे करे उहा डेपुटेशन ते उते ई आहे, इन जे करे इहो स्कूल बंदि आहे। इहे थी चवां जेके स्कूल बंदि आहिनि असांजा उहे खुली वञनि त वधीक तमामु सुठी ॻाल्हि आहे, जेके ॿार पंहिंजी तालीम पिराए सघनि त अची वञनि टीचर्स। असांखे त को कोन्हे को त अलाह करे उते टीचर अची वञे त हिक खां ॿ भलियूं आहिनि। हीअ त वीचारी 20 सालनि खां पई थी हिकिड़ी ई लोड़े, जेका वीचारी कमु करे पई थी, जेका कंडियारे खां थी अचे, हितां जी बि न आहे पर उहा कंडियारे खां थी अचे। उहो मच्छर स्कूल आहे, जेकॾहिं असां उतां उनखे कढूं था त मच्छर जी का टीचर कान्हे का, उहो स्कूल उहो बंदि थी वेंदो। तंहिंजे करे ही नओं स्कूल आहे, हिते नई का टीचर रखियूं वञनि त हितां ॿार वीचारा तालीम पिराए सघनि। असांजी टीचर्स आहिनि 400 खां मथे नई अपॉइंटमेंट थी आहे। हाणे जीअं ई असां वटि अची वेंदियूं इनशाअल्लाह असां इहो स्कूल खोलींदासीं जीअं नियाणियूं तालीम पंहिंजी पिराए सघनि। जेका हालत आहे उहा ॾाढी बुरी आहे ऐं असांजे स्कूल जा जेके ॿार आहिनि उहे सही तालीम पिराए नथा सघनि। ॻोठाणा जेके आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे इन डप खां नथा छॾनि त केॾी महिल बि स्कूल जे किरण जो ख़तरो आहे। तंहिंजे करे असांखे जी इहा एप्लीकेशन आहे हुकूमत खां त असांखे स्कूल जूं जेको आहिनि नई बिल्डिंग ॾियनि ऐं असांखे स्कूल जूं जेके आहिनि सहूलियतूं फ़राहम कनि। ही जेका बिल्डिंग आहे तक़रीबन 25 साल खनि पहिरियां ठही हुई ऐं हाणे सफ़ा डेंजरस कंडीशन में आहे ऐं असां ज़हनी सुकून सां हिते नथा पढ़ाए सघूं। केॾी महिल बि बिल्डिंग किरण जो ख़तरो आहे। अहिड़ा असां वीचार पंहिंजे एजुकेशन डिपार्टमेंट सां इलाही दफ़ा करस्पॉन्डिंग उन्हनि सां कई आहे पर को बि ख़ातिर ख़्वार रिस्पॉन्स असांखे नथो मिले ऐं उहे चवनि था त बाबा तव्हां पासे ते या किथे ॿिए हंधि वञी कयो, जॾहिं त हिन जो अल्टरनेट को बि कोन्हे को। गर्मियुनि में सर्दियुनि में ॿारनि खे असां किथे पढ़ायूं ऐं वालदेन ॿारनि खे हेॾे मोकिलण लाइ तयारु बिल्कुलु न आहिनि। उहे चवनि था त ज़बून हालत थी विया, 2-3 दफ़ा चापुड़ किरिया आहिनि ॿारनि जे मथां, जंहिंखे असां फर्स्ट एड ॾिनी आहे ऐं हॉस्पिटलाइज़ करायो आहे। महिरबानी करे असां मुतालबो कयूं था एजुकेशन डिपार्टमेंट खां त असांखे जल्द खां जल्द बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे। कुझु पंहिंजे पाण मुरादो जेको SMC थींदो उन मां कुझु बेंचूं वग़ैरह त ठारायूं आहिनि या पाणी जो बंदोबस्तु कयो आहे पर उहे पैसा एतिरा कोन था अचनि जंहिंसां असां टोटली फर्नीचर जी खोट पूरी करे सघूं। साईं असां सभिनी इख़्तियारनि खे SDO साहिब खे सभिनी खे लिखी ॾिनो आहे त हिन असां राति जो निंड नथा कयूं त सुबुह जो थी सघे किरी पए ऐं असां मरी वञूं ॿारनि समेत। असां ते मथां बि हिकिड़े दफ़े किरियो, पोइ मां बि ज़ख़्मी थी वियो थोरो घणो न पर मथां ई किरंदा जी। हाणे असां डिॼूं पिया था त हाणे केॾी महिल किरी सघे थी। असां हीअ फोटू कढाए सभु वर्कर्स वारनि खे ॾेई आयासीं त तव्हां महिरबानी करे असां ॾिसो। वरी उहे आया उन्हनि डिज़ाइन लिखी ऐं लेटर कढी ॾिनऊं त तव्हां वेहो ई न। हाणे असां वञूं केॾे, को अहिड़ो ॿियो मुबादला ख़्यालु आहे कोन जो किथे वञी वेहूं। हाणे महिरबानी करे असां चऊं था त हुकूमत असांखे ठाराए ॾिए बिल्डिंग। साथ ई पुरगिणे जे ॻोठाणनि तालीम वारे सेक्रेटरीअ डॉक्टर फज़लुल्लाह पेचूहे खां घुर कई आहे त ज़िले नौशरो फेरोज़ जे तालके बिरियासिटी जे ॻोठ ॾातू मुंगियो पनो जे मिडिल गर्ल्स स्कूल में अमले खे बि हाज़ुर कयो वञे ऐं गॾोगॾु फर्नीचर जो बि बंदोबस्तु करे ॾिनो वञे त जीअं हिन ॻोठ समेत ॿियनि 10 ॻोठनि जी नियाणियुनि खे बि तालीम जो बुनियादी हक़ मिली सघे। जॾहिं त हिन ॻोठ जे प्राइमरी बॉइज़ स्कूल जी इमारत जी ॿीहर अॾावत लाइ बि वीचारियो वञे त जीअं ॿार बेखौफ़िया थी तालीम हासिल करे सघनि। सक्कर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर 6 कमरनि जा कुशादा अपार्टमेंट्स बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर। बुकिंग ऐं तफ़सील लाइ मार्क 1 मार्केटिंग नेटवर्क।
जुडो शहर जेको ज़िले मीरपुर ख़ासि जो ॿियो नंबर वॾो कारोबारी मर्कज़ ऐं इल्म ऐं अदब सां वास्तो रखंदड़ माण्हुनि जे शहर जी सुञाणप रखंदो हो, उहो जुडो शहर हाणे बदमनी, फहाशी, मंशियात ऐं ॿियनि समाजी बुराइनि जो मर्कज़ बणियल आहे। कुझु सालनि खां सियासी मुदाख़लत ऐं सिफ़ारशी कल्चर सबबि जुडे तहलके में जेके बि पुलिस अमलदार आया उहे सभु जा सभु ॾोहनि ते ज़ाब्तो आणण बजाए समाजी बुराइनि खे वधाइण ऐं बदमनीअ खे चोट चाढ़ण में पंहिंजो किरदारु अदा कंदे नज़र आया आहिनि। मौजूदा सूरतहाल में जुडे तहलके जी इहा पोज़ीशन आहे त को बि ॾींहुं या का बि राति अहिड़ी न आहे जंहिंमें चोरी या फुर जी वारदात नथी थिए। हींअर त शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारुनि ऐं मार्केटुनि में ॾींहं ॾिठे जो सरेआम फुर जूं वारदातूं थी रहियूं आहिनि। नाजाइज़ असलो वॾे तइदाद में विकिरे जो मर्कज़ आहे। शहर जा बज़ाहिर केतिरा ई अहिड़ा दुकान आहिनि जेके ज़ाहिरी तौर ते किरियाने या ऑटोज़ जा दुकान नज़र अचनि था, पर हिननि दुकाननि ऐं केबिनुनि में सामान जे बजाए जदीद हथियारनि जो कारोबार थिए थो ऐं उहो सभु कुझु हिकु आम शख़्स खे त ख़बर आहे, पर पुलिस ख़बर हूंदे बि सभिनी मामलनि खां लाइल्मी ज़ाहिर करे थी। सरेआम हथियारनि जे विकिरे सबबि शहर में ॾोह वधी रहिया आहिनि। अहिड़ी तरह बिना कंहिं रजिस्ट्रेशन जे मोटर साइकिलुनि ऐं वॾियुनि काजियुनि जो कारोबार बि अॼुकल्ह जुडे में आम थी चुको आहे। ऐं जुडे शहर में बदमनी तमामु घणी चोट ते चढ़ी वई हली आहे ऐं जुडे जी पुलिस कुझु बि कोन थी करे। जुडे शहर में जेके मंशियात फरोश आहिनि उहे सरेआम ठरो, विस्की, मेनपुड़ी, गुटको विकिरे आहिनि। पुलिस कुझु कोन थी करे उन्हनि खां माहवार जी मंथली वठे थी ऐं हिते जेको बि मोटर साइकिल बीठल आहे या उन ॿाहिरि को छॾियो थो वञे त उनखे सरेआम चोरी कयो वञे थो। जुडे जो एसएचओ हुनखे का बि शइ कोन करे। बैंक मां को माण्हू पैसा वग़ैरह कढियो निकिरे थो त ॿाहिरि उनखां पैसा बि फुर कयो वञे थी ऐं हिते सरेआम हथियार खणी फोरू जेके फुरू कंदा वठनि था, उते हद जो जेको एसएचओ डीएसपी कुछ भी कोन करे। 2 लोग आए, उन्होंने मेरे पर गन पॉइंट की और मुझे अंदर जाने को कहा, लेकिन मैंने रेजिस्टेंस की और मैंने उनसे हथियार छीन लिया। पुलिस ने पीछा किया लेकिन नाकाम हो गए, क्योंकि पुलिस अभी तक एक्शन तो ले रही है लेकिन किसी भी जवाबदार को पकड़ा नहीं गया है। साईं, जुडे शहर में हिन 2-4-6 महीने का अमन अमान जी अहिड़ी बिगड़ सूरत हाल आहे कि को माण्हू महफ़ूज़ कोन्हे, को व्यापारी महफ़ूज़ कोन्हे। हर नंढो वॾो माण्हू मोटरसाइकिलनि जी फुर, दुकाननि ते फुर, दिन दहाड़े एतिरो बदअमनी थी वई आहे कि हीअ कराची खां बि बदतर थी वियो जुडो। साईं, असीं पुलिस में वञूं था, पुलिस ना को असांजी ॿुधे थी, ना कुझु करे थी, ना असांजी एफआईआर कटे थी। असीं रुले हिन जे पोयां मरी एहतजाज करूं था त असांजो पंहिंजो नुक़सानु आहे। हर ॻाल्हि पुलिस तो ईअं थी वई आहे जेको चोरनि सां मिली वई आहे। साईं, कारोबार जी सूरत हाल आहे जेको माण्हू शहर में अचण लाइ तयारु कोन्हे, ॿाहिरि जा वापारी अचण लाइ तयारु कोन्हे। हलंदड़ हर माण्हू खे जेको आहे मुंजान आबादी में फुर्ज थिए थी, असला ते माण्हुनि खे लुटी वञे थो, माण्हुनि जी दुकाननि ते अची हर माण्हू लुट पर थी वियो आहे। एतिरी बदअमनी थी वई आहे जंहिंजो इंतिहा कोन्हे। बिल्कुलु ॾोह वधनि था, नाजाइज़ असले जे करे ॾोह वधनि था। पोइ माण्हू जेको आहे सो दुकाननि तां फुर पिया कनि। ॾींहुं ॾिठे जो हींअर जुडे में अहिड़ा वाक़िया थिया आहिनि, नांगोरी छोकिरे खां पिस्टल रखी पुरा कई। हाणे इहो त तरीक़ो न आहे। विच शहर जे विच में एमसी बैंक जे अॻियां जेको सो फुर थी आहे, नांगोरी महला में जेको सो हथियारबंद आया आहिनि, औरतुनि खां फुर कई आहे। हीअ त सफ़ा नाइंसाफ़ी हले पई ऐं इंतिज़ामिया जेको आहे सो इन ते कोई बि कंट्रोल न आहे। पुलिस आहे हींअर 2 टे ॾींहं थिया आहिनि गश्त करे पई पुलिस। इहा जेकॾहिं गश्त शुरू खां वठी कंदी रहे त न थिए। ऐं क्रिमिनल जेके आहिनि उन जा सपोर्टर बि घणा आहिनि। जेकॾहिं कंहिं क्रिमिनल खे पुलिस ॿधी थी अचे त सियासी असरु अचे थो वञे, बाबा हीअ असांजो माण्हू आहे, तव्हां हिनखे छॾे ॾियो। इहो ई जेकॾहिं असरु बंदि थी वञे, बाबा जेको ॾोहारी आहे त उनखे ॾोहारी आहे, उनखे काबू करियोसि, उन ते एफआईआर दाख़िल करियो। भला आवाम नथी करे त स्टेट जे तरफ़ां हुन ते एफआईआर दाख़िल करियो, हुन ते चर्च बि हणे उनखे काबू करियो। चोरी जूं मोटरसाइकिलूं हर हिकु ऑटो जे दुकान ते मौजूदु आहिनि। गैर कानूनी हथियार ऐं चोरीअ जूं मोटरसाइकिलूं आम थियण बैदि जुडे में वरी ॾोहनि ऐं ॾोहारियुनि खे हथी मिली आहे ऐं रस्ते हलंदड़ वापारी खां वठी दुकान ते वेठल दुकानदार ताईं केरु बि महफ़ूज़ न आहे। जुडो शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जंहिंमें ॾाझीरो, आहुरी, रोशनाबाद, दड़ेलो मोरी, नवकोट ऐं ॿिया इलाइक़ा आहिनि जिते गुज़िरियल 2 महीननि दौरान रिकॉर्ड वारदातूं थियूं आहिनि, जंहिंमें कासिम नागोरीअ जे घर मां ॾींहं ॾिठे जो 18 लख रुपयनि जो धाड़ो लॻो। इमरान कंबोह जे घरां 5 लखनि जी फुर थी। ज़ुल्फ़कार काइम खानीअ जे घर जे ॿाहिरां बीठल एक्स लाइ कार चोरी थी वई। रेशम गलीअ मां सलीम कंबोह खां
ॾींहं ॾिठे जो हथियार बंदनि लखे रुपया फुरिया। अकोटा मेमण जो ट्रैक्टर फुरिजी वियो। रहीमाबाद कॉलोनी में अफ़ज़ल आराई जे घरां लखे रुपयनि जे मालियत जो धाड़ो लॻो। उन खां सवाइ हर रोज़ का न का मोटरसाइकिल या चोरी थिए थी या फुर थिए थी। हिकु साल जे अरसे में जुॾो थाणे जे हद मां 100 खां वधीक मोटरसाइकिलूं चोरी या फुर थियूं आहिनि। पर पुलिस ते शहरियुनि जी बदइतमादीअ जो सबूत इहो आहे त जुॾे थाणे ते इन अरसे दौरान सिर्फ़ फुर जूं 4 FIR दाख़िल थियूं आहिनि। छाकाणि त मोटरसाइकिल या कार चोरी थियण बैदि 1 महीने अंदरि पाथारीदारनि ज़रिए भूंग एवज़ वापसि थिए थी। कुझु ॾींहं अॻु जुॾो जे SHO शाहनवाज़ ख़ासखेलीअ जूं 2 मेहूं पिणु चोरी थियूं, जंहिंखे SHO 20 कलाकनि अंदरि वापसि कराए वरितो। जेकॾहिं SHO जूं चोरी थियल मेहूं वापसि थी सघनि थियूं त पोइ मोटरसाइकिलूं ऐं ॿियूं गाॾियूं पुलिस जे हथ छो न थियूं अचनि। जुॾो पुलिस जे बारे में इहा ॻाल्हि हाणे मशहूरु आहे त पुलिस जा ऑफिसर ऐं मक़ामी अहलकार पाण ॾोहारियुनि सां मिलियल आहिनि। जुॾे पुलिस जी इन नाअहलीअ ते पुलिस जे बाला ऑफिसरनि जो त ध्यानु न आहे, पर हितां जी चूंडियल नुमाइंदनि खे पिणु इन पासे जो ओनो न आहे। जॾहिं ॾोह थियनि था त उहो जेको माण्हू FIR इन करे कोन था कटाइनि त हू केरु कोर्टनि जो चकर ॾींदो, केरु पुलिसनि जा चकर कटंदो। पोइ पुलिस जेका आहे हुनजे पंहिंजे जेको न्याय कोन था वञनि ऐं कोर्ट में वेंदो आहे त कोर्ट जी बि हालतूं जेका लोअर कोर्ट आहिनि उन्हनि जी बि त हालतूं इहो आहिनि न त किथे बि सिफ़ारिश कराए का 2 पैसा ॾेई को वरी ग़रीब माण्हू वकील खे नथो पुॼी सघे, पोइ हुनजी कोशिशि हूंदी आहे को 2-3 पैसा भूंग ॾेई पंहिंजी शइ वारे वठूं। त हू कोशिशि कंदा आहिनि त इते ई पंहिंजो मसइलो हल थी वञे त जान छुटी वञे असांजी, ऐं उन्हनि खे इंसाफ़ त मिले कोन थो। पहिरियों त पुलिस कोन ॾींदी, पोइ ईअं जुॾे जो आहे SHO आहे हू अगरि जेको आहे थोरो सख़्तु हुजे ऐं थोरी वठ पकड़ ठीकु रखे त आउं सम्झां थो त हीउ मसइला चोर को अहिड़ा बहादुर न हूंदा आहिनि, फूरो चोर अहिड़ा बहादुर न हूंदा आहिनि, पर लाज़मी ॻाल्हि आहे असलो खणी था हलनि ऐं ग़रीब माण्हू ऐं जेका आम माण्हू आहे शहर जो ऐं शरीफ़ माण्हू आहिनि हू इन शइ जो जेको आहे ख़्यालु रखे थो त को उन बि वारदात न थी वञे। असां ॾिठो आहे चोर आहे लोफर आहे किथे मुक़ाबिलो थी वियो, लोफर मारिजी वियो, पोइ जेको आहे न्याय कोन थो वञे। हींअर बि जीअं असांजे पासे में नवाकोट शहर में हिकिड़ो चोर कनि आयो, चोर आयो चोरी कनि लाइ ऐं उहो चौकीदार हो, हुन फायर कयो, हुनमें मरी वियो। उन्हनि ते वरी FIR दाख़िल थी वई त भई मारियो आहे, मर्डर जी 302 जी, उहा 302 जी भोगंदा। इन करे हिते जा माण्हू जेका आहिनि न हू जेका लड़ाइनि था त कल ख़ुदा न करे उन बि थी वियो त ही वरी बि असांजे हिते असांजी इंतज़ामिया या पुलिस ही कमज़ोर आहे ऐं ढुआरी माण्हू जेका आहिनि जंहिंमें चोर धाड़ियल ही असां खां ही ज़ोर आहिनि। अच्छा, अगरि रही ॻाल्हि अगेन ऑफिसर जी जुॾे में असां वटि SHO आहे या DSP आहे, हिननि खे चऊं त ही हिकिड़े कन खां ॿुधनि था ॿिए कन खां कढे छॾींदा आहिनि। हिते मंशात हुजे चाहे फुरफुरा हुजे, ही खुले आम आहे, को रोकण वारो कोन्हे। कारोबार असां जुॾे में त कारोबार सफ़ा ख़तमु थी वियो आहे। राति जो मग़रिब खां पोइ त माण्हू ॿाहिरि नथो निकिरे सघे ऐं पहिरीं त रस्ते शहरनि में कमु थींदो, हीअं त शहर जे अंदरि दुकान ते वेही नथा सघे माण्हू। माण्हू पंहिंजी बैंक मां अगरि पैसा खणे निकिरे त हुनजी ख़ैर न आहे, दुकान ते पंहिंजो माण्हू कारोबार करे त हुनखे पंहिंजे कोई सेफ्टी न आहे। शहर में काफ़ी ॾींहंनि खां तमामु हद खां वधीक फुर जूं वारदातूं थियनि पियूं। शहर में कंहिं वापारी खे सेफ्टी काई कोन्हे को। व्यापारी किथे तहफ़ुज़ में नथा, व्यापारी तहफ़ुज़ में डेली लूट मार पई थिए। ॾींहुं ॾिठे जो दुकान तां पैसा खणी पिया वञनि, दुकान ते छुटो पर बैंक मां ई टीसियूं खणी पिया वञनि। दुकानदार पैसा खणी बैंक मां निकिरंदो आहे, उनजे पोयां पुॼी वेंदा आहिनि 2 ॼणा मोटरसाइकिल ते, ॾे पैसा। ऐं वापारी पुलिस कुझु बि कोन पई करे, पुलिस ख़ामोश तमाशा ई वेठी हुई त पुलिस वटि वञूं था त हा बाबा कुझु करूं था, हा कुझु करूं था, कनि कुझु कोन था। इलाइक़े जे लखे माण्हुनि जी परेशानी कंहिं बि चूंडियल नुमाइंदे खे नज़र नथी अचे, जंहिंजे करे सियासी सिफ़ारिशुनि ते थाणे ते मुक़ररु थियल SHOs ऐं DSP वॾे ठठ ऐं फ़ख़ुर सां इहा ॻाल्हि चवंदे नज़र आया आहिनि त असां फलाणे माण्हूअ यानी MNA या MPA जा बरख़ुरदार आहियूं। मीरनि ऐं पीरनि जे सरपरस्तीअ सबबि जुॾो थाणे ते मुक़ररु थियल पुलिस ऑफिसरनि मां हाणे हितां जो अवाम बेज़ार थी चुको आहे, पर को बि वस वारो ऑफिसर या चूंडियल नुमाइंदो अवाम जी शिकायतुनि ऐं तकलीफ़ जो नोटिस वठण लाइ तयारु न आहे। हिन रिपोर्ट तयारु करण वक़्तु हद जे DSP ऐं SHO सां बार बार राब्तो करण जी कोशिशि कई वई त जीअं हुननि खां उन बदअमनीअ बाबति पंहिंजो मौक़िफ़ वठी सघिजे, पर इलाइक़े जे SHO ऐं DSP सिंध TV न्यूज़ खे पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ को बि वक़्तु न ॾिनो। जुॾे ऐं भरपासे जे अवाम मीरपुर ख़ास जे SSP खां मुतालबो कयो आहे त जुॾे में ईमानदार
ऐं फ़र्ज़शुनास आफ़ीसर मुक़ररु कया वञनि त जीअं शहर ऐं इलाइक़े जे माण्हुनि खे हिन ॾोहनि ऐं ॾोहारियुनि मां निजात मिले।